असांजे हक़ीक़ी मुस्तक़बिल जे बारे में अल्लाह ताला ई बहितर ॼाणे थो, पर दुनिया में कुझु अहिड़ियूं निशानियूं अची वियूं आहिनि असां पंहिंजे मुस्तक़बिल जो अंदाज़ो लॻाए सघूं था त मुस्तक़बिल में इंसान कीअं ज़िंदगी गुज़ारींदो। अस्सलाम वालेकुम, सिंधी इन्फो ते भलीकार, आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों, दुनिया जी आबादी वधी रही आहे ऐं इंसान जी ज़िंदगी में टेक्नोलॉजी आम थी वई आहे, जंहिंसां इंसानी ज़िंदगी तब्दील थी वई आहे ऐं अञा वधीक तब्दील थींदी। अचो त ॾिसूं था मुस्तक़बिल में इंसान ज़िंदगी कीअं गुज़ारींदो ऐं टेक्नोलॉजी जा असां ते असर कहिड़ा थींदा। मुस्तक़बिल जी हिकु वॾी तब्दीली हीअ आहे त मज़दूरी घटिजी वेंदी, मुलाज़िमतूं थोरियूं थी वेंदियूं। इंसान पंहिंजा मुख़्तलिफ़ इंसाननि वारा कम रोबोट्स ऐं मशीननि खां वठंदा। एतिरे क़दुरु जो असांजी ज़राइत में बि मशीनूं दाख़िल थी वेंदियूं। ज़मींदार पंहिंजी फसल खे दवा बि ड्रोन ज़रिए ॾींदा। तव्हां अॼु पंहिंजे आस पास गौर करियो, लाबारो किथे आहे? कणिक जी कटाई अॼु हिन वक़्तु हार्वेस्ट या रेपर ते थी वई आहे। हीअ त अञा शुरूआति आहे। मुस्तक़बिल में कपह फुटी लाइ बि हार्वेस्ट अचण वारी आहे। पोइ चूंडी लाइ मज़दूर न हार्वेस्ट ॻोल्हींदासीं। तरक़ी याफ़्ता मुल्कनि में इहो थी वियो आहे, पाकिस्तान में बि जल्द थींदो, जंहिंसां मज़दूर रुली वेंदो। ईंदड़ दौर में गाॾियूं बिजली ते हलंदियूं। अॼु जिते पेट्रोल पंप ते डीज़ल, पेट्रोल ऐं CNG जा यूनिट मिलनि था, अनक़रीब हिननि पंपनि ते गाॾी खे चार्ज करण जा यूनिट बि मिलंदा। इहा हिकु अहिड़ी टेक्नोलॉजी हूंदी, गाॾी 10-15 मिंट में पंप वारा चार्ज करे ॾींदा, जंहिंजा माण्हुनि खां पैसा वठंदा। दोस्तों, इन टेक्नोलॉजी खे ॾिसंदे सऊदी अरब जहिड़ा मुल्क हाणे सां ई परेशान आहिनि। पंहिंजी आवाम खे होशियार करे रहिया आहिनि त हमेशह पेट्रोल ते न हली सघंदासीं, को ॿियो बि धंधो ॻोल्हियो ऐं टेक्नोलॉजी तरफ़ अचो। मोहम्मद बिन सलमान जो मिसाल वठो। हिन सऊदी में खोड़ तब्दीलियूं आंदियूं आहिनि, जंहिंमें तालीम, टेक्नोलॉजी, मुख़्तलिफ़ रांदियूं ऐं एतिरे क़दुरु जो सिनेमाऊं बि हलणु शुरू थी वियूं आहिनि। सऊदी जी इकॉनमी हिन वक़्तु टोटली पेट्रोल ते बीठल आहे, जंहिंजो मुस्तक़बिल ख़तरे में आहे। इहा ई वजह आहे सऊदी हुकूमत पंहिंजी आवाम जो रुख़ बदिलाए रही आहे। पाण हिन वक़्तु 4G 3G इंटरनेट हलायूं था। तरक़ी याफ़्ता मुल्कनि में 5G हले थी। अनक़रीब पाकिस्तान में 2023 खां 2025 ताईं 5G लॉन्च थींदी, जंहिंसां तव्हां अॼु जेका वीडियो 10 मिंट में डाउनलोड कयो था, उहा 5G ते 1 मिंट में डाउनलोड थींदी। पर दोस्तों, दुनिया इन खां बि अॻियां वञण वारी आहे। चाइना 6G जो बि सोचे रहियो आहे, जंहिंसां इंटरनेट जी दुनिया में हिकु वॾी तब्दीली ईंदी। दोस्तों, जीअं त इंटरनेट जी दुनिया में तेज़ी अची वेंदी, मुस्तक़बिल में गाॾियुनि में अहिड़ा नक्शा, मैप्स फिट कया वेंदा, जंहिंमें माण्हू पंहिंजी मंज़िल सिलेक्ट कंदो, गाॾी पाण मुरादो हली उन मंज़िल ते इंसान खे पहुचाईंदी। ड्राइवरनि खां बग़ैर गाॾियूं हलण वारियूं आहिनि। जॾहिं इंटरनेट एतिरी तेज़ ऐं आम थी वेंदी, VCR, DVD, रेडियो वांगुरु मोबाइल TV जा बि तख़्ता कढी छॾींदो। माण्हू TV या त ख़बरूं ॿुधण लाइ हलाईंदा या स्पोर्ट्स ॾिसण लाइ, पर को बि पंहिंजा 3 घंटा TV ते फिल्म ॾिसण लाइ ज़ाया न कंदो। मुस्तक़बिल में जंगियूं घर वेठे विड़बियूं। को बि मुल्क ॿिए मुल्क पंहिंजी फ़ौज न मोकिलींदो, बल्कि ड्रोन, रोबोट ऐं कंप्यूटर जो जंग में घणो इस्तेमालु थींदो। इन्हनि जंगियुनि में तबाही बि वधीक थींदी। कागज़ी पैसे जो इस्तेमालु घटिजी वेंदो। दुनिया में डिजिटल करेंसी आम थी वेंदी। जीअं पाकिस्तान में ईज़ी पैसा, मोबी कैश आहिनि। मुस्तक़बिल में तव्हांखे रक्शे वारो बि चवंदो, जेकॾहिं तव्हां वटि पैसा खुलिया न आहिनि त ईज़ी पैसा ज़रिए पेमेंट कयो। दोस्तों, मुस्तक़बिल में मुख़्तलिफ़ मुल्कनि में पाणी पेट्रोल खां महांगो थी वेंदो, जंहिंमें मुतहिदा अरब अमारात बि शामिल आहे। हिन मुल्क में पेट्रोल खां वधीक पाणी महांगो थी वेंदो। ईंदड़ दौर में AC, फ्रिज, TV, गीज़र ऐं ॿियूं खोड़ बिजली वारियूं शयूं सोलर ते हलंदियूं। अनक़रीब बिजली वारी हर सहूलियत सोलर ते थी वेंदी। रेगिस्ताननि, बयाबाननि, हर ॻोठ, हर घर में रोशनी आम थी वेंदी। एतिरे क़दुरु जो गाॾियूं बि सोलर ते हलंदियूं। मसरूफ़ियत वधी वेंदी। कमकार जो बोझ, नौजवाननि में मुख़्तलिफ़ एंटरटेनमेंट जूं शयूं अचण करे माण्हुनि जो वक़्तु तमामु थोरो थी वेंदो। असांखे ख़बर ई न लॻंदी ॾींहुं कहिड़े टाइम उभरियो, कहिड़े टाइम लथो। दोस्तों, ॿारनि जो बचपन बि ख़तमु थी वेंदो। 25 साल जो नौजवान ऐं 5 साल जो ॿार साॻी रांदि खेॾंदा। दुनिया जी आबादी वधी वेंदी, शहर सुकिड़िजी वेंदा, शहरनि जी आबादी ॿाहिराड़ी तरफ़ वधी ईंदी। एतिरे क़दुरु जो ॻोठनि में बि प्लाटिंग थींदी। अॼु ॻोठ में 2-3 लख वारो जिरेब मुस्तक़बिल में 30-40 लख जो थी वेंदो। माण्हुनि खे वेहण खां बि जॻह कोन लभंदी। सिंधियो, ॻोठनि जूं ज़मीनूं संभाले रखो। ईअं न जो ॻोठनि में बि धारिया आबाद थी वञनि।
ईंदड़ दौर में डिग्री जो वैल्यू घटिजी वेंदो। कंपनी नौकरी ॾियण लाइ इहो न पुछंदी त डिग्री कहिड़ी अथई, तव्हां खां पुछियो वेंदो स्किल्स कहिड़ा अथई, मतिलबु महारत कहिड़ी शइ में अथई, कंप्यूटर जी केतिरी ॼाण अथई। यूरोप में शादियूं घटिजी वेंदियूं। अॼु बि मग़रिबी दुनिया में छोकिरा ऐं छोकिरियूं बग़ैर शादी ॿार ॼणनि था। इन सां इन मुआशिरे में रिश्तनि ते बुरो असरु पवंदो। दोस्तो, इन सभ जे बावजूदु इस्लाम दुनिया ते ग़ालिब थी वेंदो, इहो असांजो अक़ीदो आहे ऐं इंशाअल्लाह ईअं थींदो। जेकॾहिं तव्हां अॼु बि गूगल करे ॾिसो, असांखे नज़र ईंदो त इस्लाम सभ खां वधीक तेज़ी सां वधी रहियो आहे। वीडियो पसंदि आई आहे त लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।